ही दवा वठो, हिन खे वक़्त ते खारायो ऐं शुक्र कयो जो हिन खे हल्के वारो ज़हर ॾिनो वियो आहे, तॾहिं ही तयारु आहे। महिरबानी डॉक्टर साहब। डॉक्टर साहब, हाणे असांजी इजाज़त आहे? हा, तव्हांखे इजाज़त आहे। केयर ज़रूरु कजो, हल्का ज़ख़्म आहिनि, आहिस्ता आहिस्ता भरजण में वक़्तु लॻे। जी डॉक्टर साहब। अदा हलो। महिरबानी डॉक्टर साहब। मुझो गुलशेर पुत्र, अज मौत जी कब्र जो कसम खणी थो चवां त तुंहिंजी कातिल खां हथ जो प्लान ज़रूरु कंदुसि। ऐं हा, तुंहिंजी कब्र जी भर में तुंहिंजी उन कातिल जी कब्र ठाहींदुसि। कब्र गुलशेर, जेकॾहिं मूंखे जीअण जी थोरी बि मोहलत मिली हुई न, सभ खां पहिरीं जाकर खे वारी तारा गोल तारा कंदुसि। तुंहिंजनि कातिलनि खे त ख़बर ई कान्हे त रोटे जो रड़ो ई काफ़ी आहे। कामल खान, इन जाबिर जो छा सोचियो अथव? बस जाबर पंहिंजे भाउ खे जे अस्पताल मां वठी ईंदो घर। सो मां सोचां थो त राति घड़ऊं था घर में हली मस्त उठ के कट सां ॿधी ॿियारियूं था ज़ोरी ज़हर जो वटो, त जीअं इन ज़ालिम खे ख़बर पवे खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िकनि जा रूह कॾहिं मिठा न आहिनि। सुर जाबर सां गॾु इहे रूंडे वारा बि बराबरि जा ॾोही आहिनि। छा तव्हां हुनखे बख़्श कंदो? गुलशेर खे त चाकर खान करे छॾियो पूरो। बाक़ी इहा माई जेका हसीना बेगम आहे, तंहिंखे त चाकर खान घर में अंदरि क़ैद करे छॾियो आहे। कॾहिं मुई या त कंहिंखे ख़बर ई कोन पई। सांवल, इन रूंडे जे नंढे छोरे दिलशेर जो छा सोचियो अथव? ख़ासि इन दिलशेर खे छॾणु न घुरिजे। जेकॾहिं दिलशेर खे असां आज़ादु न कयो आहे त सभु को ईअं सम्झिया त असां हथियारनि जे ज़ोर ते हुन खां इहो बयानु ॾियारियो आहे, जॾहिं तो पाण ॻोठु छॾे हाणे भॼी चुको आहे। हाणे चाकर खान खे बि असांजी हर ॻाल्हि ते यकीन करणो पवंदो। छोटे ने दिलशेर खे बख़्श न आहे कोन। साजो बख़्श ॻोल्हे हथु कयोसि त कयूंसि था पूरो। जीअं ख़बर पवेसि त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िकनि जा हूअ कॾहिं मिठा न आहिनि थींदा। बाबा दिलशेर, जेको कुझु तो ॿुधायो आहे छा इहा ई हक़ीक़त आहे? हाँ मामा, इहा ई हक़ीक़त आहे। सावल ई चाकर खान वारनि बाबा ये दादा अलाए कहिड़ो शेर कयो हूंदो, हुननि जो नंबर बि बंदि आहे। सावल ई चाकर वारा तव्हां सां दुश्मनी में एतिरो अॻिते छो निकिरी विया? हा, इन मां ज़ाहिर आहे त तव्हांजो ॾोह ज़रूरु हूंदो। शेर लाइ कुझु पुफीअ जूं ग़लतियूं हुयूं, उन जी सज़ा असांखे पई मिले। इन करे अमां मदद लाइ मोकिलियो आहे। जेकॾहिं तव्हां विच में न ईंदो न, असां सभु जा सभु मारा वेंदासीं। बाबा, छा सोचियो अथई पोइ? मदद त करणी पवंदी शेरल पुट। अदा शेरल, रूंडे जी दुश्मनी धुबण जी आहे। जेकॾहिं उन में लथासीं न त पोइ निकिरणु ॾुखियो आहे। इहा ॻाल्हि बाबा खे सम्झ में नथी अचे अदा। शेरल पुट, मां सभु कुझु सम्झां थो। मूंखे बि शौक़ु कोन्हे त को रूंडे वारनि जी मदद कजे। मां त हुन सां ॻाल्हाइण ई छॾे ॾिनो हो, पर अधीअ जे करे पंहिंजे भाणजनि खे मौत जे मुंहं में अकेलो नथो छॾे सघां। बाबा साईं, पोइ तव्हांजो जेको हुकुम। त पोइ ठीकु आहे, तव्हां ॿई पाण में तयारी करे छॾियो। शाम ई निकिरी वञो तव्हां हुन तरफ़। जॾहिं बि हू ॻाल्हियुनि जे लाइ तयारु थी वञनि त पोइ न्यापो कजो, पोइ मां बि अची वेंदुसि। बाबा साईं, तमामु जल्द सांवल ई चाकर खान खे गोॾनि भर झुकाए ॻाल्हियुनि लाइ राज़ी कंदासीं।
अदा शेरल तेरा बंदूक जो ज़ोर हलंदो इहो चाकर खान ई तावल वारा इहे कोन झुकंदा इंसान ज़ात सां अहिड़ो ज़ुल्म अहिड़ो भॻता रखो सवलो तबो त चाकर खान को पीड़ पो एनी ट्रैफिक बुद्धियाले ने ट्रालो में मचाउन तो चढ़ी साल ताईं कपड़न में भी बेमानी दुकानदार के चयो त बाबा 10 किलोमीटर मूंखे कपिड़ो उन 6 किलोमीटर कपिड़ो अड़े मतो पिया ढकियो सपेर पिया उगाड़ा थियो हिकिड़ो त चोरे सां जुदा वॾा मूं चढ़े मथे उगाड़ो कीअं कुंभर ते पहिरें उगाड़ो वियो दादुली कुंभर में कंबर त कान्हे कंडो हिकिड़ो सामी बि सिधी कान इहे वञी धिके आयुमि जीअं गॾ खे वञी खॾे बि पूरबो आहे त जीअं धप न करे अलाह अलाह 4 काधी बि कोन पिया अथनि जो कुल्हो ॾियसि मां हिननि जॾड़नि कुल्हनि ते पंहिंजे पुटड़े जो लाश खणी वञी पोरायुमि माण्हुनि खे चाकर खाने चयो ख़बरदार कोई माण्हू हिन छोरे खे कुल्हो ॾिनो आहे त हुनखे मां बंदूक सां धुलंदड़ करे चइसि दूर धका करे चइसि वीचारो हिकिड़ो सेखड़ाट मुला वठी वियुसि हिन जनाज़े हिन पासे चङी तरह पढ़ाई जी सलाह कान पढ़ाई मुआ हिकु खे त दफ़नाए आयो हुई ॿिए जी का ख़बर ई कान्हे का त कहिड़े हाल में हूंदो तदी पारस तू दानो घर हाणे तुंहिंजे घर में रहण जो को बि हक़ कोन्हे सिकू छोकिरी कान हलंदी जेसि इहे पंहिंजी मुड़ुस जी 10,000 ईअं पूरा नथी करे हलो ॿुध सिकू पारस जी शादी इद्दत खां पोइ असां दिलशर सां कराईंदासीं जेकॾहिं तुंहिंजो पुटु ज़िंदा रहियो न पोइ तुंहिंजे निकाह जो सोचजांइ चयो मैंने छोकिरी कोन न ॾींदुसि पर बि छोकिरी छोकिरी एथो तो करी हुन मां त तव्हां दो इज़त सां मुंहिंजी भेण मात कट छोकड़ा अछो कट हथ कट मुंहिंजी और के थदुसि वही तारा गोल तारा रेसको तो चाहे बई तारा कढी तजे तरीअ ते न रखियमि त पोइ मारूं तो नांधा मारूं तो शेरल मुराद हाणे थोड़ी हिते साई पचो ॻोठ वेझे आहे ठीकु आहे न सिज लहण खां पहिरीं इंशाअल्लाह ताला पहुची वेंदासीं अदा जीअं मूंखे ख़बर पई त अदा वलूअ जा कातिल रुंडे ऐं गुलशेर वारा आहिनि हुन घर में हिकु ॾींहुं रहण मुंहिंजे लाइ अज़ाब हुयो ज़ालिमनि खे सज़ा मिली चुकी आहे धीअ अञा अलाह साईं उन्हनि खे बुछड़ो कंदो मलुका वॾे में वॾो शैतान रूंडो आहे जेको हींअर ताईं जहिड़ो आहे बाबा न रुंडे कमीणे खे त चाकर खान पाणे लटाईंदो ऐं जेकर चाकर खान खां बची वियो न त उनखे मां पूरो कंदुसि मां न पुट न तूं इन पलीत माण्हूअ जे खून में पंहिंजा हथ न रंगिजांइ बाबा इन्ही कमीने रूंडे खे पूरे करण वारा घणा आहिनि
जे चाकर खान खां बची वियो त सांवल वारा पूरो कंदसि। पर बाबा मुंहिंजी दिलि खे सुकून तॾहिं मिलंदो कॾहिं उन कमीणे खे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि। अदा मुंहिंजी बि दिलि चए पई त हिन सभिनीनि खे खाधे में ज़हर मिलाए ॾियां पोइ हेॾां अचां। हिकु हिकु कमीणे खे मां नंबरवार सां पूरो कंदो रहंदुसि। तूं फिकुर ई न कर मुंहिंजी भेण। मूंखे ख़बर आहे त तव्हां जाबिर जे ख़ौफ़ खां पंहिंजी भेण खे कंहिं महफ़ूज़ जॻह ते छॾे आया आहियो, पर हाणे सभु दुश्मन ज़ाहिर थी चुका आहिनि ऐं जीजी गुलनार खे पंहिंजे दुश्मन खां डिॼण जी का बि ज़रूरत कान्हे। तव्हां हुनखे वापसि वठी अचो त बहितर आहे। बाबा साईं, तव्हांजो हुकुम मुंहिंजे अखियुनि ते, पर मूंखे नथो लॻे त अदी वापसि अची वरी हवेली में कमु कंदी। तव्हां वञी जीजी गुलनार खे मुंहिंजो पैगाम ॾियो, हुनखे ॿुधायो त जंहिं औरत हुनखे ई मूंखे रत जा ॻोढ़ा रुआया आहिनि, उहा औरत हींअर हाणे पंहिंजे अंजाम ते पहुची चुकी आहे। हू हींअर मुंहिंजे क़ैद में आहे। हाणे वक़्तु अची वियो आहे त जीजी पंहिंजा पलहांद अची पाण वठे। मां बि इहो ई थो चाहियां त जीजी अची पाण मूंखे रत जा ॻोढ़ा रुआड़े। हा चाचा, तव्हां असां ते भरोसो रखियो। जेकॾहिं जीजी गुलनार खे कुझु थियो न, तुंहिंजो असीं ॾंड ॾोह तव्हांखे भरे ॾींदासीं। तव्हां बेफ़िक्र थी वञो। ठीकु आहे बाबा साईं, जेको तव्हांजो हुकुम। मां अॼु ई अदी तरफ़ निकिरी थो वञां, पोइ ॾिसां अदी कहिड़ो थी हवाल ॾे। जाबिर, हू ज़ालिम हाणे तव्हांखे हिते रहण कोन ॾींदा। मुंहिंजी मञ त ही ॻोठ छॾे हितां हलूं। सभाई तूं इहा मूंखे सलाह थी ॾी त मां पंहिंजो ॻोठ छॾे भॼी वञा। अबे ॾाॾे जा कख छॾींदुसि, मां मौत क़बूल कंदुसि, ॻोठ कोन छॾींदुसि। ज़मानो ऐं ॻोठ वारा मूंखे थुकूं हणनि छा, पर ॻोठ छॾे भॼी। अदा हींअर असांजो दुश्मन शावल न, पर चाकर खान बि आहे। तूं मूंखे इहो ॿुधा त असां ॿिन्ही सां मुंहुं ॾेई सघंदासीं? तूं छा थो सम्झी त लॾो खणी भॼी वञ, उते बि छॾींदा असांखे? अदा रावल खान सां गॾु शमीअ जा क़ातिल बि असां आहियूं। तूं मूंखे ॿुधा त भई दुश्मन असांजे मथां रहम खाईंदा, असांखे निदड़को करे रोज़ ईअं कुटींदा रहंदा। जेकॾहिं असां हितां निकिरी वियासीं त पोइ असां पंहिंजी ॿीणी ताक़त करे इन्हनि सां मुक़ाबिलो करे सघूं था। कासिम सही थो चए जाबिर, हिन वक़्तु असांजी हितां निकिरण में ई भलाई आहे। हिते रही करे दुश्मननि सां मुक़ाबिलो कंदासीं। हितां वञी छा दुश्मन चवंदो असांजे ख़ौफ़ खां भॼी वियो। बाबा जी चाची, एतिरी दुश्मनी बि न वधायो जो सुभाणे ॻोठ जा रस्ता ई बंदि थी वञनि ॿाहिरि निकिरण जा। चाची असां त सदाईं अमुन सां रहिया आहियूं, रहणु चाहियूं बि था, पर थोका असांखे रहणु ॾियनि। अमां हिननि दुश्मननि जे करे असां ही ॻोठ हिकिड़ो दफ़ो छॾे चुका आहियूं, जॾहिं त असांजो को ॾोह बि न हो। मां सम्झां थी पुट, पर हाणे पलांद थी वियो न, हथ कढो न। चाची जेकॾहिं असां मुड़ी बि वियासीं न त उहो कोन मुड़ंदा। इन जे लाइ दुश्मन सां अहिड़ो हशर करणु घुरिजे जो कॾहिं बि असांजे साम्हूं कंधु खणण जहिड़ा न रहनि। साईं, जेकॾहिं दादली पंहिंजे भाउ खे हिन दुश्मनी जे विच में आणे थी त पोइ तो छा सोचियो आहे? सुणा साईं, हे मसइलो आहे असांजे ॻोठ जो। उमेद आहे त हिन मसइले जे विच में कोन ईंदा, पर जेकॾहिं आया बि त मुंहुं ॾेई वठंदासीं। सुभाणे चाकर खान ऐं सावल सां ॻाल्हियूं आहिनि। ख़ुदा कंदो त इन मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए हल करे वठंदासीं। इहो सावल असां सां कंदो ॻाल्हियूं? न को बाबा, सुवाल ई पैदा कोन थो थिए जो असां सां ॻाल्हियूं करे। बाबा हो पहिरीं ॿधंदो हो गोॾ, हाणे पाती अथसि सलवार। वधीक मुतमरज़ो पाण खे सम्झी। पुट, अलाह खां पोइ तव्हांजे सहारो आहे। पुफी, मालिक भलाई कंदो, तूं परेशान न थी। इन ॾुखे वक़्त में तोखे अकेलो असां कोन छॾींदासीं। असांजो ज़ोर चाकर जे मथां इहो हूंदो त ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो हल थी वञे, ऐं जेकॾहिं ॻाल्हियुनि में न आया न त बंदूक जे ज़ोर ते ॻाल्हाइबो। जेकॾहिं हुननि जो खून थियल आहे न त पलांद में हू गुलशेर खे मारे चुका आहिनि। हिसाब त बराबरि थियो न? बाबा अदी मुआरी हींअर चाकर खान जे क़ैद में आ। चाकर खान छा थो चाहे ऐं सावल छा थो चाहे, इहा सभु ख़बर उन्हनि जे साम्हूं पवंदी। शेरल मुराद हू तव्हांजी हिकिड़ी बि कोन ॿुधंदा। हिन वक़्तु हू होश में ई न आहिनि त ॻाल्हियूं किथे ॿुधंदा? चङनि भलनि खे होश में आणण जो फन शेरल वटि आहे।
जेकॾहिं हिकु धुर कमज़ोर हूंदी आहे न त ॿी धुर ॻाल्हियुनि खां हटी वेंदी आहे। जेकॾहिं ॿिन्हिनि तरफ़नि खां ताक़त बराबरि हुजे न त पोइ आख़िरी रस्तो ॻाल्हियुनि जो ई बचे थो। इन जे करे सांवल ऐं चाकर वारनि खे ॻाल्हियुनि में अचिणो ई पवंदो। जेकॾहिं ॻाल्हियुनि में न आया न त पोइ हिते अहिड़ी रत जी रांदि शुरू थींदी जो सभई लुड़ी ईंदा। अचे हसीना बेगम तव्हांजी चाराए। सूरत मां त सम्झियो हो तव्हां मुंहिंजो चांहि पाणी खाधो पीतो सभु कुझु बंदि करे छॾींदो। तुंहिंजे गुनाहनि जी सज़ा तोखे ज़रूरु मिलंदी हसीना बेगम, पर असां इहो ज़ुल्म थोड़ी कंदासीं जो तुंहिंजो खाधो पीतो बंदि करे छॾियो। ऐं हीअ चांहि बि तूं बेफ़िक्र थी पी सघीं थी हसीना बेगम। ऐं जे तोखे यकीन न हुजे त हिन मां हिकु ढुक मां पी पोइ तोखे ॾियां। मता तूं सम्झंदी हुजे त असां तोखे ज़हर पिया पियारियूं। सूरत मुंहिंजी सज़ा इहा आहे त मूंखे खाधे में ज़हर ॾेई मारे छॾियो। तूं त आसान मौत मरण थी चाहीं हसीना बेगम, पर चाकर खान तोखे कॾहिं बि आसान मौत कोन ॾींदो। सूरत बेगम जेकर चाकर खान मूंखे न मारियो न त पोइ पाण मरंदो ऐं मुंहिंजी जाइ ते तोखे क़ैद कयो। अदा तूं न ॿिन्ही खे हराम जा टुकर थो खाराई। असां पादर खाईंदा रहियासीं ऐं हे ॿई विच में बि न आया। कासिम मूंखे वॾे जो रोकियल हो, न त सांवल जा मां उते जो उते आंड्रा कढी छॾियां हा। साईं तोखे मूं इजाज़त ॾिनी, वञी तूं सांवल जा आंड्रा कढी अच, पोइ जेको कुझु चवंदे तोखे खाराईंदुसि 5000 जो हार भॼींदो। साईं खपरू वठी वारियूं न कर, रोज़ बि पादर खाओ अटे ते चटी। जंहिं माण्हू खां कम बि न थिए पोइ उहो डाड़ बि न हणे। अदा सांवल जो बिलो हाणे असां पाण कंदासीं ऐं तोखे ॿुधाईंदुसि उहो कीअं कंदासीं, न त हेड़नि जे आसरे रोज़ पादर खाईंदासीं असां। अदा जेतिरो जल्दी थी सघे इन सांवल जो बंदोबस्तु कयो, न त हुन कमीने असांजे लाइ कफन बि वठी छॾियो आहे। इहे ई कफन असां हिननि खे पाराईंदासीं। इहा ई कोशिशि आहे त सांवल वारनि सां इहो कमु कंदासीं, पर सांवल वारनि खे कमज़ोर न सम्झे अहिड़े गंजा। अदा हिन वक़्तु चाकर खान जी पूरी ताक़त हिन सांवल सां गॾु आहे। हिन करे मां तोखे चवां थी त तूं पंहिंजा कुझु दोस्त घुरा ऐं मां बि कुझु दोस्त घुराए थो वठां। पोइ असां हिन कमरनि मथां हाणे आख़िरी वार कंदासीं, पोइ उहे ज़िंदा रहनि या असां। इन ई कयूं था मुंहिंजा भाउ, कयूं था मला खड़ो, पोइ खट खटाए छा जा आर जा पार। ईअं ई करिणो पवंदो दा, ईअं ई करिणो पवंदो। जॾहिं मां रूंडे उनजे छोरनि जी गीचियो में रसो विझंदुसि त केरु न केरु उनजो रसो कढाइण जे लाइ हिते ज़रूर ईंदो। पर माफ़ कजो शेरल, तव्हां इलाही देरि करे छॾी। नुक़सान ॿिन्ही तरफ़नि खां थियल आहे चाकर खान, ऐं तव्हां पंहिंजो हिसाब बराबरि बि करे चुका आहियो। हाणे जेकॾहिं इहो मसइलो हिते ई ख़तमु थी वञे न त इन में ई ॿिन्ही धुरियुनि जी भलाई आहे। शेरल हिसाब बराबरि करण जे लाइ अञा तव्हांखे बस सिर मुंहिंजे हवाले करणा पवंदा। रेस चाकर खान, जेकॾहिं तव्हां सिरनि जा सौदागर बणिजी विया आहियो त असां ॿिन्हिनि ॿाहिरि जा सिर तव्हांजे लाइ हाज़िर आहिनि। सोचे वठो मुराद, सोट त सिर लाहिण में देरि ई नाहे कंदो। शेरल जो सिर लाहिण एतिरो आसान नाहे दिलावर खान, जेतिरो तव्हां सम्झो था। तव्हां विच में न अचो त इन में ई तव्हांजी भलाई आहे। विच में अची चुका आहियूं चाकर खान, ऐं पोइते हटण वारी असांजी बूटी नाहे। तंहिंजे करे बहितर इहो आहे त मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थिए।
जे न त पोइ नुक़सान ॿिन्ही धुरियुनि जो बराबरि थींदो। छा तव्हां नुक़सान जी धमकी ॾेई मूंखे हिते ठेॼारण जे लाइ आया आहियो? चाकर खान चङा आहियो त चङे थियण जो फर्ज़ निभायो। फर्ज़ जी अदायगी जे लाइ मूं पंहिंजो सॼो ख़ानदान कुहाए छॾियो। इन्ही करे हाणे वक़्तु कुफ़ारे जो आहे। हाणे हर ॾोही खे पंहिंजे गुनाहनि जो कुफ़ारो अदा करणो ई पवंदो। सौट शेरल मुराद वारा भी पहुची चुका आहिनि। हैदर हाणे असांजो टकर रुगो जाबर ऐं रुंडे सां न पर इंसाफ़ थियण वारो आहे। सावल खान जेका मूं ख़बर ॿुधी आहे त शेर अल मुराद असूल वारा आहिनि। इहे कंहिंसां बि नाइंसाफ़ी नाइनि कंदा। वारस जेके हिते पहुता आहिनि न से ॾोह सवाब या हक़ ना हक़ खे न ॾिसंदा। इन्हनि ॿिन्ही जा रुंडे वारनि कन भरे छॾिया हूंदा। हींअर शेरल ऐं मुराद जी नज़र में असां मज़लूम न पर वॾा ज़ालिम हूंदासीं ऐं इहे रुंडे वारा उन्हनि जे साम्हूं बेकसूर ऐं मासूम हूंदा। सौट जेकॾहिं इहे विच में अचनि था न त जाबर बि वञी उन्हनि जो पासो वठंदो। रुंडे जी भेण हसीना बेगम जे करे उन्हनि जा वाक़ई पाण में इख़्तिलाफ़ हुया, पर इन रुंडे वारनि जी बेहयानि जे करे उहो पंहिंजो लॾो खणी हितां हलिया विया। हाणे जेकॾहिं उहे हिते वापसि आया आहिनि त पक ॼाण त उन्हारे पीउ हाशिम उन्हनि खे मोकिलियो हूंदो पंहिंजी भेण जी मदद लाइ। हू वधि में वधि पंहिंजी भेण खे बचाइण जी कोशिशि कंदा। बाक़ी रुंडो या जाबर मरी थो पए त उन्हनि जे करे उन्हनि ते को बि असरु या फ़र्क़ु कोन पवंदो। वरी बि उन्हनि सां मिलण खां पोइ ई ख़बर पवंदी त शेरल ऐं मुराद आख़िर हिते आया कहिड़े मक़सद लाइ। चाकर खान रत सां हथ धोइण छॾे ॾियो। सुठी ॻाल्हि इन में आहे त ॻाल्हियुनि में अचो। इन्हीअ में ई सभिनी जी भलाई आहे। हिन ॻोठ जो ख़ुदि मुख़्तियारी मालिक मां आहियां। कंहिंसां ॻाल्हियूं करणियूं आहिनि कंहिंसां जहिड़ो इहो मां तइ कंदुसि। तव्हां न शेरल भित सां तो मथो टकराई। मूंखे हिते मांस सण जी बदबू थी अचे। चाकर खान असां हुज्जत तमामु करण लाइ हिते आयासीं, पर तव्हांजो पूरो ज़ोर झेड़े ते आहे। पोइ ईअं सम्झो त असां बि हथियारनि में बारूद भरे पोइ हिते पहुता आहियूं। पहिरियां ज़ोर आज़माई थींदी, पोइ जेका धुर कमज़ोर थी न पाण ई गोॾनि भर वेही रहंदी। चाकर खान ॾिसणो इहो आहे त हाणे केरु थो कंहिंखे गोॾनि ते झुकाए। हल था बरादा चल तोखे हिकिड़ी सुठी सलाह बि अथसि। पंहिंजी जवानी ते तरस खा ऐं हितां माठड़ी में हलियो आहे। जेकॾहिं हिन दुश्मनी जे दुबण में तूं फासी वए न त पोइ उतां निकिरी कॾहिं बि कोन सघंदे। ख़बर नथी पए त इन चाकर खान धीअ सां अलाए कहिड़ो अशर कयो। मूं वटि कारतूस कोन। कतई इहा जेका बंदूक भित में सालनि खां टंगी पई आहे न हाणे इन्हे चाकर खान खे दुख करे छॾिया। मूंखे पंहिंजे जवान पुट जो ॾुख आहे ऐं तोखे हिन पंहिंजी ॾाइण भेण जी लॻी पई आहे। अरे तोखे मुंहिंजी अधीअ जे मथां तरस न पियो अचे? हा छा तरस अचे? असांखे हिन मंज़िल ते पुॼाइण वारी बि तुंहिंजी भेण आहे। भेण यार बाबा अम्मा सही थी चवे। पुफीअ जे चवण ते असां रावल खे ज़हर ॾिनोसीं ऐं जेकर रावल खे ज़हर न ॾियूं हा त असांजो भाउ गुलशेर बि ज़िंदा हुजे हा ऐं असांखे मौत जो ख़ौफ़ बि न हुजे हा। हाणे त चाकर खान पंहिंजो पलांद करे छॾियो आहे, पोइ तव्हांखे मौत जो ख़ौफ़ छो आहे अदा? तूं भुलियल ई अम्मा। जेको तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजी फूफी बाहि ॿारी आहे न उन जे बदिले हे असांजो सॼो घर सड़ी खाक थी वेंदो। पोइ बि दुश्मननि जा पलांद पूरा कोन थींदा। सिकू बि होश में नाहे, हू बि पंहिंजे भाउ जो पलांद ज़रूरु कंदो। अरे रे सिकू विकू मां जान छॾाइण जी सघ रखां थो। बस ने वॼायो आहे त ने वॾे राकास मुझायो आहे चाकर खाना। पोइ जाबर हुजे या सावल मोड़ महारा हुजे हुननि खे हिमत ई कान थींदी जो असां में हथ विझनि। जेकॾहिं मां अदा खे ते शेरल ऐं मुराद खे न घुरायां हा न के ॾींहुं तोखे सावल वारा घरां पधी खणी वञनि हा। तूं भुलियल आहीं, इहो सावल न मोड़ महारा। इहो रूंटे जे रहड़े खां बचण थो चाहे।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।